अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खुसो। अॼु तकरार ड्रामे जी नई अपडेट खणी हाज़िर थियो आहियां तव्हांजे साम्हूं। अॼु बहितरीनु अपडेट आहे तकरार ड्रामे जे बारे में ऐं काफ़ी सारियूं शोबे जे हवाले सां नयूं अपडेटां मूं आंदियूं आहिनि। अगरि तव्हां ड्रामनि जा शौक़ीन आहियो, अगरि शोबे जे शौक़ीन आहियो त इन वीडियो खे दोस्तों आख़िर ताईं ॾिसिजो। जीअं रोज़ानो तव्हांखे बहितरीनु अपडेटूं ॾींदो आहियां, बहितरीनु ख़बरूं ॾींदो आहियां तकरार ड्रामे जे बारे में, जेका नवां अचण वारा ड्रामा आहिनि उन्हनि जे बारे में। त हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। आख़िर ताईं अगरि ॾिसो था त पोइ नंढिड़ो अर्ज़ु आहे, सब्सक्राइब बि ज़रूरु करे छॾींदा कयो। हलूं था दोस्तों पहिरीं पंहिंजी अपडेट जी तरफ़। ऐं हिकु अॼु नई वरी अपडेट आई आहे। नई अपडेट इहा आहे त मतिलबु असद कुरैशी जो टक्कर पहिरियों टक्कर कहिड़े अदाकार सां थींदो तकरार ड्रामे में, उहो अॼु तव्हांखे खोले ॿुधाईंदासीं। बहितरीनु ऐं ज़बरदस्त अपडेट ॾींदासीं दोस्तों। पहिरियों टक्कर असद कुरैशी जो यानी शेर अली जो सजावल ख़ान सां बि थींदो, पोइ नवाब ख़ान सां थींदो। लेकिन पहिरियों जेको टक्कर उन जो थियणो आहे, टाकरो थियणो आहे सजावल ख़ान सां थियणो आहे। पहिरीं जेका शूटिंग थी आहे सजावल ख़ान सां, ऐं उते गुलण बि आहे, कुझु ॿिया नवाब ख़ान जा माण्हू बि आहिनि, ऐं हिते शेर अली जा पंहिंजा माण्हू बि आहिनि। यानी छाजे करे सभ खां सीनियर अदाकार तकरार ड्रामे में अगरि आहे त असद कुरैशी आहे। उन खां पोइ हाजन प्रेमी यानी सजावल ख़ान आहे, ज़ुल्फ़कार बुर्दी आहे, इहे आहिनि सभु सीनियर। लेकिन सभ खां वधीक सीनियर जंहिं दबंग एंट्री कई आहे उहो आहे असद कुरैशी। असद कुरैशी जेको आहे दोस्तों सभ खां सीनियर आहे, लेकिन हुनजे साम्हूं बीहण लाइ बि दिलि खपंदी आहे। पोइ बि अदाकारी पंहिंजी ॾेखारे वेंदा आहिनि, फ़न पंहिंजो ॾेखारण लाइ तयारु हूंदा आहिनि हर टाइम। हिन टाइम असद कुरैशी जी एंट्री सां गॾु सजावल जो टाकरो, इन जो टक्कर पाण में थींदी। लेकिन हिक ॿिए खे बाक़ाइदा इहे ॿई अखियूं ॾेखारींदा अदाकार ड्रामे में। हूअं त दोस्तनि ड्रामे में इन्हनि जो हिकिड़ो असद कुरैशी जो अहिड़ो चहिरो तव्हांखे नज़र ईंदो। थी सघे थो अॻे तव्हां कॾहिं असद कुरैशी जो इहो चहिरो अहिड़े ड्रामनि में न ॾिठो हूंदो। ज़हर ज़िंदगी में बि असद कुरैशी हुयो, लेकिन एतिरो ख़ौफ़नाक न हुयो जेतिरो ख़ौफ़नाक, जेतिरो ख़तरनाक हिकिड़ो शेर अली जेको उनजो नालो आहे। अहिड़ो शेर अली मतिलबु हिकिड़ो घायल शेर वांगुरु पंहिंजे दुश्मननि खे ललकारींदो ऐं पंहिंजे दुश्मननि जे दिलि ते धाक विहाईंदो। उहो आहे असद कुरैशी शेर अली। पहिरियों जो मुनाज़िरो ऐं टाकरो थियणो आहे सजावल ख़ान सां यानी हाजन प्रेमी सां। तव्हांजे लाइ हिकु सुवाल बि आहे ऐं काफ़ी सारियूं अपडेटूं आहिनि, उहे बाद में तव्हांखे ॾियां थो मां। लेकिन असद कुरैशी जे बारे में हिकिड़ो अहम सुवाल आहे, छा असद कुरैशी तव्हांखे ड्रामनि में सुठो लॻंदो आहे या फिल्मनि में? इहो सुवाल मूं छो कयो, छाजे करे कयो दोस्तों? मुंहिंजे यूट्यूब चैनल जे कमेंट बॉक्स में काफ़ी सारनि माण्हुनि दोस्तनि जेको आहे मैसेज कया त असद कुरैशी ड्रामे में न अचे, उहो फिल्मनि में सही लॻंदो आहे। इहा हक़ीक़त आहे दोस्तों। असद कुरैशी फिल्मनि में जेको जो दबदबो हूंदो आहे, ड्रामे में दबदबो ओतिरो न ॾेखारियो वेंदो आहे। लेकिन तकरार ड्रामे में उनजो दबदबो आहे। शेर अली जहिड़ो नालो आहे ओड़ो उनखे किरदारु ॾिनो वियो आहे। लेकिन तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधाईंदो हलां दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे में असद कुरैशी खे अचानक गुम कयो, इनजे करे हू सीनियर अदाकार आहे ऐं उन खे कमाल ख़ान जहिड़े माण्हू मतिलबु हल्के फुल्के माण्हू जे हथां माराइण न पिया चाहिनि। इहो सीन न ॾेखारियऊं, इनजे करे उनखे बसि गुम कराए छॾियूं ऐं नंढे अदाकार खां इहो सीन न करायूं। असद कुरैशी वॾो अदाकार हुयो, उनखे कोई नंढो अदाकार को मारे, इहो साम्हूं उहो सीन कीअं ॾेखारींदा? बसि एतिरो ॿुधाए छॾियूं त कमाल ख़ान माराए छॾियो असद कुरैशी खे। तव्हां इहो ॾिठो हूंदो ज़हर ज़िंदगी ड्रामे में। हलूं था पंहिंजी अॻी जेका अपडेट आहे उन जी तरफ़। दोस्तों हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे क्लियर करे ॿुधायां, पंहिंजी सिंध में जेका ड्रामा रिकॉर्ड कया वेंदा आहिनि उहे या दादू में कया वेंदा आहिनि या वरी काछे जी तरफ़ या सखर घणो वरी मीरपुर माथेले में। तव्हां अॼु ताईं कॾहिं इहो ज़हन में वेही सोचियो आहे सिंध में जेको सॼी सिंध जेको आहे सिंध जो हिसो आहे, जहिड़ी बि कुंड हुजे कश्मीर खां कराची ताईं, कराची जे हिसाब सां कॾहिं ड्रामो छो न तयारु कयो वियो आहे? कॾहिं तव्हां इहो माइंड में सोचियो आहे, मतिलबु दिमाग़ में तव्हां इहो सोचियो आहे? असांजे ज़हन में त इहा ॻाल्हि बार बार ईंदी आहे। सिर्फ़ु वॾेरप ते ड्रामा ठाहिया वेंदा आहिनि, ज़ालिम समाज ते ठाहिया वेंदा आहिनि, बहितरीनु आहिनि, इहे न मां चवां थो ग़लति आहिनि। कॾहिं मूं ड्रामो अहिड़ो न ॾिठो आहे जेको कराची ते ठाहियो वञे। कराची बि सिंध जो हिसो आहे, उन ते को फिल्म या ड्रामो कॾहिं बि न ठाहियो वियो आहे। इहो छाजे करे? इहो तव्हां मूंखे कमेंट बॉक्स ॿुधायो। छा इहा ॻाल्हि मां छा ग़लति करे रहियो आहियां या मां ॻाल्हि इहा सही करे रहियो आहियां? कराची ते छो न ड्रामा ठही सघनि था, फिल्मूं छो नथियूं ठही सघनि? कराची सिंध जो हिसो आहे, उते बि ज़ुल्म सिंधियुनि सां थींदो आहे, उते बि घणो कुझु थींदो आहे।
कराची एॾो ख़ूबसूरत शहर आहे, सिंध जो मतिलबु दिलि आहे कराची, ऐं उन खे कॾहिं फिल्म में ड्रामे में उन जे नाले सां को किरदारु मूं नाहे ॾिठो। तालीम जे हिसाब सां मतिलबु कंहिं शइ जे हिसाब सां बि तव्हां जेको आहे उहो को किरदारु अहिड़ो ॾिठो आहे या न ॾिठो आहे? तव्हांजी दिलि छा चवे थी? कराची जे मतिलब में कराची में भी ड्रामा ठाहिया वञनि, हैदराबाद में ठाहिया वञनि, अहिड़ा वॾा प्यारा शहर आहिनि इहे सिंध जा आहिनि, समुंड जे किनारे ते। अॻे पुराणे दौर में काफ़ी अहिड़ा ड्रामा जेका PTV ते हलंदा हुआ उहे कराची में रिकॉर्ड कया वेंदा। हाणे छाजे करे इहे नाकामी थी वई आहे? सिर्फ़ु ॿरहाड़ी में 2-3 ड्रामा रिकॉर्ड कया वेंदा आहिनि, उते हिकिड़ी जॻह ते लोकेशन ते फेरे फेरे हिकिड़ी लोकेशन ॾेखारी वेंदी आहे। मतिलबु सॼी सिंध जो जेको आहे न कल्चर दोस्तो, मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त असांजे ड्रामनि में हुजणु खपे। कश्मीर में केॾो ज़ुल्म आहे, कश्मीर खां कराची ताईं जहिड़ा बि वाक़ियात थींदा आहिनि उहे हर अलॻि अलॻि ड्रामनि में हर वाक़ियात नोट कया वञनि ऐं उहे ड्रामा उहे फिल्मूं बहितरीनु थी वेंदियूं। मां अगरि ग़लति चई रहियो आहियां त पोइ तव्हां मूंखे ग़लति कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जे मुंहिंजी ॻाल्हि खां तव्हां मुतफ़िक़ आहियो त शायदि को सो कॾहिं ग़लति ॻाल्हि न कंदो, तव्हांजी दिलि जी ॻाल्हि कंदो। दोस्तो हाणे तव्हां ॾिसो न, जेकी पंजाब जी फिल्म इंडस्ट्री हुई पाकिस्तान जी, उहा छो तबाह थी वई? उहा इन जे लाइ तबाह थी वई, उन्हनि सिर्फ़ु लाहौर में फिल्मा रिकॉर्ड कयूं, किथे का फिल्म सिंध में, बलूचिस्तान में, KPK में उन्हनि फिल्म ई न ठाही। घणियूं फिल्मां पंजाबी ज़बान, हिकिड़ी कहाणी पंजाबी मुल्तान लाहौर बसि हिते ई ठाहियूं। नेठि फिल्म इंडस्ट्री पाकिस्तान जी बंदि थी वई, द एंड थी वई। अॼु पाकिस्तान जी फिल्म इंडस्ट्री जो को नाम निशान नाहे रहियो, सिर्फ़ु ड्रामा इंडस्ट्री हले थी। ड्रामा इन जे करे हलनि था छाजे करे ड्रामे वारा सम्झी चुका आहिनि सॼे पाकिस्तान जो कल्चर ॾेखारियो वञे। हाणे तव्हां नोट कयो हूंदो हले न, अली गुल मलाह खे इश्क मुर्शिद ड्रामे में किरदारु ॾिनो वियो, सिंध जो किरदारु, उमरकोट जो किरदारु। मतिलबु उहे बि सम्झी विया आहिनि उर्दू ड्रामे वारा त सॼे पाकिस्तान में जेसीं ताईं असां लोकेशन न ॾेखारींदासीं त तेसीं ताईं असांजो ड्रामो कोई न ॾिसंदो। हाणे तव्हां ॾिसो हर ड्रामो कराची में उर्दू जेको आहे तयारु कयो वेंदो आहे। अॻे त लाहौर में ड्रामा बि उते, फिल्मूं बि उते, सभु कुझु पंजाब में। तॾहिं चवंदा आहिनि हे पंजाबिस्तान आहे, अहिड़े हिसाब सां चवंदा आहिनि। लेकिन हाणे फिल्म इंडस्ट्री ख़तमु थी चुकी आहे पाकिस्तान जी। इंडिया जी फिल्म इंडस्ट्री किथे वञी पुगी आहे? मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त अॻे जेको आहे जीए सिंध, हाणे तव्हां चई सघो था हिकिड़े जीए लतीफ़, सॉरी चवां, असद कुरैशी जी फिल्म हुई, मूं त न ॾिठी, वॾा इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि। त उहा फिल्म जेको आहे सिनेमानि में हली, सॼे पाकिस्तान में हली हुई, जंहिं दौर में उहा आई हुई त असां त ॼावा बि न हुआसीं, लेकिन असांजा वॾा उहे ॻाल्हियूं कंदा आहिनि। तव्हांजे वॾनि बि उहा फिल्म ॾिठी हूंदी, जीए लतीफ़, असद कुरैशी जी फिल्म आहे, जवानी जी फिल्म अथसि। हाणे उहे फिल्मा जॾहिं सिनेमा में अॻे हलंदियूं सॼे पाकिस्तान में, ऐं सिंधी ड्रामा अॻे जॾहिं PTV ऐं मतिलबु वॾे चैनल ते वॾे स्केल ते हलंदा हुआ, हाणे उहे हेठि छो अची किरिया आहिनि? फिल्मूं हेठि छो अची किरियूं आहिनि? सिर्फ़ु हिकिड़े ई शहर में लाड़काणे में फेरे करे इन इलाइक़नि में रिकॉर्ड कया वञनि था, हितां जो करेक्टर ॾेखारियो वञे थो। मिलियो जुलियो सिंध जो छाजे करे उर्दू बि जेका ॿोली कराची में ॻाल्हाए वञे थी उहो बि सिंध जो हिसो आहे, सिंधी ॿोली बि सिंध जो हिसो आहे, सराइकी ॿोली बि सिंध जो हिसो आहे, बलोची ॿोली बि सिंध जो हिसो आहे। करेक्टर मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त कराची जो ज़रूरु ॾेखारियो वञे, सॼी सूबे सिंध जो जेको बि सिंध जो इलाइक़ो आहे हर इलाइक़े जो करेक्टर ॾेखारियो वञे, ऐं हर इलाइक़े में वञी करे ड्रामा, फिल्मूं, अदाकार नवां एड कया वञनि। मुंहिंजे हिसाब सां इहा फिल्म इंडस्ट्री ड्रामनि जी सिंधी शोबिज़ अलाए किथे वञी पुॼंदी, इहे सिंधी ड्रामा, इहे फिल्मूं अलाए किथे वञी पुॼंदियूं। लेकिन ईअं अॼु ताईं न कंहिं सोचियो आहे, न ईअं अॼु ताईं कंहिं कयो आहे। अगरि तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खां मुतफ़िक़ आहियो दोस्तो त मूंखे राय ज़रूरु ॾिजो कमेंट बॉक्स में। मां का ग़लति ॻाल्हि नथो कयां, तव्हांजी दिलि जी ॻाल्हि कयां थो, पूरे सिंध जी ॻाल्हि कयां थो। त मुंहिंजो मक़सदु इहो आहे शोबिज़ जेको असांजो हली रहियो आहे त सॼी सिंध जो हलायो वञे, सॼी सिंध में रिकॉर्ड कया वञनि। ख़ासि करे हिकिड़ी लोकेशन खे फेरे घेरे हिकिड़ो ई बंगलो, हिकिड़ो ई ज़ालिम वॾेरो, जाल वॾेरे ते फिल्म ड्रामो न ठाहियो वञे। अॻिते ईअं करे ईअं ठाहींदा त इन्हनि जी फिल्म इंडस्ट्री खे अलाए केतिरो फ़ाइदो मिलंदो, इन्हनि जी ड्रामा इंडस्ट्री खे, सिंधी ड्रामा इंडस्ट्री अलाए किथे वञी पुॼंदी। अगरि इहो किरदारु इहे ठाहिनि त इन्हनि जे कम जो आहे। असांजे दिलि जी हिकिड़ी ॻाल्हि असां पुॼाईसीं तव्हां ताईं, तव्हां इहा वीडियो शेयर करे अॻिते पुॼाए सघो था अॻिनि ताईं। कहिड़ी ख़बर आहे उन्हनि खे का ज़हन में डायरेक्टरनि खे, राइटरनि खे इहा ॻाल्हि अची वञे। मुंहिंजी हिकिड़ी मां इहो तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदुमि त हीअ छाजे करे ईअं नथा करनि, उहो बि मूंखे ख़बर आहे, उहो बि मां तव्हांखे ॿुधायां। मुंहिंजे ख़्याल में जेको थोरो घणो ज़हन में अचे थो ख़्यालु त जेको सिर्फ़ु सिंध में हिकिड़े टुकर में फिल्मूं रिकॉर्ड कयूं वञनि थियूं, हुनजो हिकिड़ो मक़सदु इहो आहे त पैसो ख़र्च न थिए,
जेका ॿराड़ी जा अदाकार आहिनि, ख़ासि करे तव्हां ॾिठा हूंदा ड्रामनि में ॿराड़ी जा अदाकार घणा हूंदा आहिनि, शहर जा घटि हूंदा आहिनि। ॿराड़ी जा अदाकार पैसा ॾेई करे ईंदा आहिनि न, ऐं हे चैनल वारनि खे पैसो खपे। ऐं हाणे जेको कराची जहिड़े शहर में लोकेशन वठंदा या कुझु त उन्हनि खे पैसो ॾियणो पवंदो, केरु जेब मां पैसो इस्तेमालु करे। हाणे अगरि उहो इन शइ खे डिॼनि था त पोइ इन शइ खे बि ॾिसनि। अगरि सॼे सिंध जी लोकेशन रिकॉर्ड कई वेंदी ऐं सॼे सिंध जो कल्चर ॾेखारियो वेंदो, ख़ासि करे कराची जो ॾेखारियो वञे, त उहो ड्रामा हज़ारनि लखनि मिलियन ते व्यूज़ ईंदा। जेका उन्हनि जा मिलियन ते व्यूज़ ईंदा त उहे मिलियन में पैसा बि ठहंदा, उन्हनि खे मिलंदा, असांखे न मिलंदा, तव्हांखे न मिलंदा। लेकिन थोरो सोच खे वसी करिणो पवंदो आहे, वॾो करिणो पवंदो आहे। इहो कयो वञे त उन्हनि खे ई फ़ाइदो पवंदो। शुरू में थोरी इन्हनि खे मसइला थींदा, आहिस्ता आहिस्ता पोइ सिंधी ड्रामा इंडस्ट्री अलाए किथे वञी पुॼंदी। हाणे मद्रासी जेको फिल्मूं ईंदियूं आहिनि तव्हां ॾिसंदा हो, साउथ मूवी असल इंडस्ट्री आहे उन्हनि जी, इंडिया यानी बॉलीवुड आहे। ठीकु आहे, मुल्क त हिकिड़ो आहे, लेकिन साउथ उन्हनि जो इलाइक़ो आहे, सूबा आहिनि, उनखे साउथ चयो वेंदो आहे। ऐं कुझु 10 साल पहिरियां, 12 साल पहिरियां तव्हां कॾहिं मद्रासी फिल्म होटलनि ते ॾिठियूं हुयूं। हाणे ॾिसो, जिथे वेंदो तव्हां मद्रासी फिल्म तव्हांखे नज़र ईंदी। इंडिया जी फिल्म जो नाम निशान ख़तमु थी चुको आहे, थोरियूं घणियूं अचनि थियूं त ओतिरो मज़ो न आहे। मतिलबु हुननि छा कयो, साउथ मूवी जेको फिल्मूं आहिनि उहे उन्हनि जूं पंहिंजी ॿोली में हुयूं। उन्हनि वरी अहिड़े सफ़ाई सां उन्हनि फिल्मनि खे रिकॉर्ड कयो जो बॉलीवुड खे बि कटे वियूं, वरी उन्हनि जे मथां उर्दू डबिंग करे सॼी दुनिया में हलाए छॾियऊं। हाणे अॼु इंडिया जी बॉलीवुड जेका इंडस्ट्री आहे उनखे उन्हनि ख़तमु करे चुको आहे। लॻभॻि थोरो नाम निशान बि बचो आहे त बचो आहे। बाक़ी हर अदाकार इंडिया वारा बि साउथ मूवी में भॼी विया मद्रासनि ॾे। ऐं हाणे मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त असांजी सिंध इंडस्ट्री बि जेको आहे सिंधी लैंग्वेज इन खे डबिंग करे इनखे सुठे लेवल ते रिकॉर्ड कयो वञे थी, सॼी दुनिया में इहा हली सघे थी। ऐं इन जो एक्शन बि चेंज कयो वञे, इन जी कहाणी बि चेंज कई वञे। रुॻो हिकिड़ो ई कुआड़ जी सिंध जो कल्चर मतिलबु सां ॿधल आहे, या हिकिड़ी बंदूक खयल जा लठ, या इहो गार गंद ॾेखारियो, बार बार इहो ॾेखारियो वेंदो, छा थींदो। लेकिन हिकिड़ी अगरि सुठे नमूने सां सुठे स्केल ते जॾहिं ठाहिया वेंदा इहे ड्रामा या फिल्मूं, मद्रासी फिल्मनि वांगुरु, मतिलबु साउथ जे फिल्मनि वांगुरु, हे बि सॼी दुनिया में हली सघनि था ऐं कटे सघनि था। ख़ासि करे पाकिस्तानी ड्रामनि खे बि कटे सघनि था, लेकिन ओतिरी सोच न आहे। ॿियो सभु कुझु आहे। मुंहिंजो अॼु नंढिड़ो मैसेज हुयो दोस्तो, तव्हां ते मां पुॼायो। अगरि तव्हां मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सुठी लॻी आहे त जेको आहे कमेंट बॉक्स में राय ॾिजो। इन वीडियो खे लाइक शेयर कजो, चैनल खे शायदि खोसो वीलो खे सब्सक्राइब कजो, पेज खे फॉलो कजो। अगरि बुरी लॻी आहे मुंहिंजी इहा ॻाल्हि त माज़रत बाबा, नाराज़ न थीजो। सिंध सलामत, साथ सलामत, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।